वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह MNV ड्रेन के अलग अलग खंड जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां फौरी तौर ते खंड खे बंदि करण जी हिदायत कई वई आहे। MNV ड्रेन खे RD 22 वटां खंड लॻो आहे। सेक्रेटरी आपाची ज़रीफ़ खेड़ जो इहो चवणु आहे। खंड बंदि करण लाइ मशीनरी पहुतल आहे। जल्द खंड खे बंदि कयो वेंदो। वापडा 2022 खां MNV ड्रेन जी सर्विस ट्रैक जी मरम्मत नाहे कई। वॾे वज़ीर जी सिंधु दरिया जे साॼे पासे ते मौजूदु समूरनि बंदनि जी निगरानी करण जी हिदायत। अहम ख़बर आहे नाज़रीन। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह MNV ड्रेन के अलग अलग खंड जो नोटिस वरितो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आमिर सुप्रो। जी आमिर, हिकिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल। ज़ुबैर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह MNV ड्रेन में लॻल घारे जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त लॻल घारे खे फौरी तौर बंदि कयो वञे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त घारो जेको आहे MNV ड्रेन जे 22 RD ते लॻो आहे। सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़ो वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त जेकी वापडा जी 2022 में MNV ड्रेन जी सर्विस ट्रैक की उनजी मरम्मत न थी हुई, जंहिं सबबु ही घारो लॻो आहे। MNV ड्रेन खे RD 0 पॉइंट खां 15 ताईं जेको आहे मटी जो अमल जारी आहे। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो आहे त डंपर ट्रैक्टर तोड़े ॿियो जेको सामान आहे MNV ड्रेन ते पहुचायो वियो आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त जल्द MNV ड्रेन खे लॻल घारे ते ज़ाब्तो आंदो वञे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त राइट बैंक ते जेकी MNV ड्रेन जा जेके रस्ता रोड आहिनि उन्हनि जी निगरानी कई वञे ऐं लॻल घारो खे जल्द बंदि कयो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।